अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो शहर में ज़मीनी तकरार तां मलाह बिरादरी ऐं ज़रदारी बिरादरी में मलाह बिरादरी पारां इंसाफ़ न मिलण करे मोरो शहर नेशनल हाईवे ते 5 कलाक खां धरणो जारी आहे। नेशनल हाईवे बंदि थियण सबबि मुसाफ़िर परेशान। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं। मोरो शहर में ज़मीनी तकरार तां मलाह बिरादरी ऐं ज़रदारी बिरादरी में मलाह बिरादरी पारां इंसाफ़ न मिलण करे मोरो नेशनल हाईवे ते 5 कलाक खां धरणो जारी आहे। नेशनल हाईवे बंदि थियण सबबि मुसाफ़िर परेशान। वधीक तफ़सील वठूं था। असां सां लाइन ते मौजूद आहे वकार अली कलोड़ो मोरो खां। जी इमरान, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोरो नेशनल हाईवे ते, जिते मलाह बिरादरी पारां धरणो हयो वियो आहे। नेशनल हाईवे बंदि कयो वियो आहे। नेशनल हाईवे बंदि करण सबबि हिते केतिरा ई मुसाफ़िर परेशान आहिनि। धरणे वारी जाइ ते SHO मोरो मुनीम लाड़क साहब पतो धरणे हणंदड़नि सां ॻाल्हियूं कई, जेके ॻाल्हियूं नाकाम वयूं ऐं हिन वक़्तु वॾे तादाद में हिते पुलिस नफ़री मौजूदु आहे। ऐं मलाह बिरादरी जो चवणु आहे त असांजो जेको ज़मीनी तकरार हलंदड़ आहे उन केतिरनि ई जाइनि ते फ़ैसिला थी चुका आहिनि, पर दलदारी बिरादरी नथी मञे। हिन वक़्तु दलदारी बिरादरी ऐं जेका ज़िला नौशरो फिरोज जी पुलिस आहे उन्हनि मिली करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। मलाह बिरादरी जो चवणु हो त असां आला अख़्तियारनि खां इहा अपील था कयूं त हिन शइ जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जेसि ताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो तेसि ताईं हीअ असांजो धरणो जारी रहंदो। वॾी महिरबानी असांखे आगाह करण जी। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं। मोरो शहर में ज़मीनी तकरार तां मलाह बिरादरी ऐं ज़रदारी बिरादरी में मलाह बिरादरी पारां इंसाफ़ न मिलण करे मोरो नेशनल हाईवे ते 5 कलाक खां धरणो जारी आहे। नेशनल हाईवे बंदि थियण सबबि मुसाफ़िर परेशान।